इबरत न्यूज़ सां गॾु सखर खां आऊं आहियां अदनान शेख। मां हिन वक़्तु सखर जे मेन घंटाघर चौक ते मौजूदु आहियां, जीअं त गुज़िरियल ॾींहं ते वफ़ाक हुकूमत जी जानिब खां आवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ पेट्रोल जी क़ीमतुनि में कमी करे रिलीफ ॾिनो वियो। पर जेकी महांगाई जी सूरत हाल आहे उहा उते ई बरक़रार आहे। अचो त सखर जे शहरनि खां हिन महांगाई जी सूरत हाल ते ॻाल्हायूं था। अशिया खुर्दोनोश जी क़ीमतनि में कॾहिं बि कमी न ईंदी। हे वापारी जेके आहिनि हे वधाइण लाइ 24 आवर 24 कलाक तयारु हूंदा आहिनि। पर जॾहिं रेट जेको घटंदो आहे तेल जो या डॉलर माना हेठि अची वेंदो आहे, तॾहिं बि हे रेट न घटाईंदा आहिनि। हे माना को कंट्रोल करण वारो न आहे, कंट्रोलिंग अथॉरिटी न आहे। भई खंडु आहे, अटो आहे, अचानक जेको आहे 15 रुपया 20 रुपया मथे हलिया था वञनि, कोई पुछण वारो न आहे। बाबा छा थियो आहे, को क़यामत अची वई आहे मुल्क में, छा थियो आहे जंहिंजे करे तव्हां 15 रुपया फी केजी वधायो था। ही वॾा माफ़िया आहिनि जेके माना कंट्रोल कनि था क़ीमतनि खे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त को माना कंट्रोलिंग अथॉरिटी न आहे, को प्राइस कंट्रोल वारो चेक नथो करे त भई छा थी रहियो आहे मुल्क ज़माने जे अवाम सां, छा थी रहियो आहे। एॾो ग़रीब अवाम परेशान लॻो पियो आहे। सुबुह शाम जेको आहे माना माण्हू ख़ुदकशी था कनि। हाणे तव्हां बाज़ार में ॾिसो, माण्हू ख़रीद करण लाइ ईंदा आहिनि त भई 2 किलो खंडु ॾे। हाणे खंडु जो रेट वधी वेंदो आहे, उहो चवंदो आहे त भई 1 किलो ॾे। गिहु ॾिसो, खुलियल तेल इस्तेमालु कनि था, हालांकि हो मुज़िर सिहत आहे। खुलियल तेल माण्हू इस्तेमालु कनि था। इहे सभु जेके आहिनि गवर्नमेंट जी नाअहली आहे, उन इदारनि जी नाअहली आहे जंहिंजे मथां इहो ज़िमेदारी आहे त उहो कंट्रोल कनि प्राइस के, रेट के। नथा कनि। आहे त कोई बि जेको आहे त शइ सस्ती कोन्हे का, हर शइ महांगाई आहे। पेट्रोल सस्तो थियो त हुनजो आवाम खे रिलीफ मिले नी। किराया महांगा, सब्ज़ी ॿियो टियों जेको बि ॾिसो था, खाधो खुराक जूं शयूं सभु शइ महांगियूं आहिनि। तव्हां भले जेको आहे त रेट मालूम कयो, सम्झो कोई बैंक बैलेंस कोन्हे, कोई पुछण वारो कोन्हे। महांगाई तव्हां ॾिसो त कॾहिं असां हिन मार्केट में रहण वारा आहियूं, सम्झो था, त कॾहिं बि असां तपेदार बि न ॾिठो आहे, हिन में कोटवार बि न ॾिठो आहे। ॿुधी न, त यार महांगाई तव्हां छो कई आहे? हिन खां वधीक पेट्रोल सस्तो थियो आहे, किराया साॻी, हर शयूं साॻियूं। सभु कोई खाइण पीअण वारी शयूं ग़रीब जूं महांगियूं आहिनि। हर शइ महांगी आहे, दाल महांगी आहे, अटो महांगो आहे, अन्न महांगो आहे, चांवर महांगो आहे। छा आहे? कुझु कोन्हे। पेट्रोल लथो, किराया नथा लहनि, साॻी जाइ ते बीठा आहिनि। हेतां मतिलबु सखर जे शहरनि जा वीचार, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हुकूमत खे खपे त अटो खंडु पती जी क़ीमतुनि ते कमी करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।